तारुफ़ मोहम्मद हाशिम मुख़लिस। मोहम्मद हाशिम मुख़लिस सिंध जे मशहूरु शाइर हाफ़िज़ हामिद जो फ़र्ज़ंद आहे, जंहिंखे सिंध जो जॉन मिल्टन पिणु चयो वेंदो आहे। हाफ़िज़ हामिद जो जनम सन ईसवी 1860 में सिंध जे मशहूरु इल्मी ऐं अदबी लाॻापे रखंदड़ शहर ट्रिखड़ में थियो। मोहम्मद हाशिम मुख़लिस शाइर, नसरनवीस ऐं सहाफ़ी रहियो आहे। शाइरीअ में हिकु ख़ासि मक़ाम रखे थो ऐं संदसि शाइरानी तबियत जी रवानी अहिड़ी हूंदी हुई जो हिक ई वेहक में लॻभॻि 100-150 शेर चई वेंदो हो। हिन केतिरियूं ई अख़बारूं ऐं मख़ज़न जारी कया ऐं बंदि कया। पंहिंजे सख़्तु लिखणनि जे करे हिकु शहर खां ॿिए शहर बि वेंदो रहियो ऐं केतिरा ई केस मथसि पूर्ण थींदा रहिया। मोहम्मद हाशिम मुख़लिस जी वफ़ात ईसवी सन 1936 में थी। दिल कंहिंसां रखां हाय जो दिलबर न मिले थो, छा ज़ुल्म सहां कोई सितमगर न मिले थो। हिन शेर में शाइर वाज़े करे थो त मां दिलि कंहिंसां लाहियां, मोहबत कंहिंसां कयां, मूंखे हिते कोई दिलि वारो फ़र्दु मिले ई नथो, जेको इश्क में अदायूं करे, नाज़ ऐं अंदाज़ करे त को ज़ुल्म बि बर्दाश्त कजे, पर हिते को बि अहिड़ो सितमगर दिलि ॾुखाईंदड़ मिले ई नथो। कोन थो। ॿिए हंधि संदसि ग़ज़ल जो ॿियो शेर आहे, जेको कुझु हिन रीति आहे त ख़त मुंहिंजो नियो जंहिं सो कबूतर न मिले थो, ख़त मुंहिंजो नियो जंहिं सो कबूतर न मिले थो, छा ज़िक्र कबूतर संदो हिकु पर न मिले थो। सम्झाणे कुझु रीति आहे त हिन शेर में शाइर फरमाए थो त मां जंहिं कबूतर खे पंहिंजो ख़त ॾिनो, उहो महबूब ॾे खणी वञ, उहो कबूतर त परे रहियो, पर उन कबूतर जो हिकु पर जो बि अतो पतो कोन्हे को। हाणे शाइर पंहिंजी दिली कैफ़ियतुनि खे वाज़े करण जी कोशिशि कई आहे त मां जेको कबूतर खे पंहिंजो सनीहो उमाणियो आहे, मां इन जे इंतज़ार में हुउमि त कॾहिं मुंहिंजो इन जवाबु वापसि ईंदो, पर काश उन जो जवाबु अचे हा, पर जवाबु त परे जी ॻाल्हि थी वई। उन कबूतर जी हिकु पर जी बि ॻाल्हि अञा ताईं मूंखे को अतो पतो कोन्हे को। संदसि ग़ज़ल जो टियों शेर कुझु हिन रीति आहे त ज़ुल्फ़नि जी तरह उमिरि बसर आहे थी मुंहिंजी, ज़ुल्फ़नि जी तरह उमिरि बसर आहे थी मुंहिंजी, हिन ख़ाना बदूशनि खे किथे घर न मिले थो। सम्झाणे दरअसल शाइर जे अंदरि ऐं ज़ाती ज़िंदगीअ जी कैफ़ियत हूंदी आहे, जेको शाइर लफ़्ज़नि जे रुमाल में वेड़े पेश कंदो आहे। हीअ बिल्कुलु अहिड़ी रीति ई आहे। शाइर ज़ुल्फ़ खे पंहिंजी ज़िंदगीअ सां मुस्तार करे थो, जीअं ज़ुल्फ़नि खे को बि ठिकाणो कोन्हे को, ऐं ईअं ई ख़ाना बदूशनि खे, जेके हिकु जॻह खां ॿी जॻह ते वेंदड़ आहिनि ऐं रहंदा आहिनि, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, ईअं ई हयाती असांजी बि गुज़री वई, छाकाणि त शाइर पंहिंजी जाराइण या तबियत जे करे हिकु जॻह खां ॿी जॻह ते तमामु घणो भटकंदो रहियो आहे। संदसि ग़ज़ल जो चोथों शेर कुझु हिन रीति आहे त छा साण ॾियां यार जे दंदान खे तशबीह, छा साण ॾियां यार जे दंदान खे तशबीह, कंहिं जाइ ते अहिड़ो त कोई गोहर न मिले थो। हाणे असां ॾिसूं था त हिन में शाइर चए थो मां पंहिंजे महबूब जे ॾंदनि खां छा सां तशबीह ॾियां, कहिड़ी शइ सां तशबीह ॾियां, का मूंखे अहिड़ी शइ मिले ई कोन थी जंहिंसां तशबीह ॾियां, छाकाणि त अहिड़ी का सूंहं वारी सुहिणी सेबती शइ आहे ई कोन। जहिड़ा ॾंद मुंहिंजे महबूब जा आहिनि, अहिड़ी का बि गोहर, हीरो, जवाहर, मोती कान थो मिले, जंहिंखां मां हिनखे भेटा ॾियां या भेट ॾेई सघियां। हर तोणे जो हीरा, जवाहर, मोती तमामु घणा ख़ूबसूरत हूंदा आहिनि, पर मुंहिंजे महबूब जा ॾंद जेके आहिनि, उन्हनि सभिनी हीरनि जवाहरनि खां मथे आहिनि। जेकॾहिं असां इन में रूहानियत जी माना में अचूं था, तोणे जो हीअ ग़ज़ल रुमानवी आहे, पर असां रूहानियत ते अचूं था त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मुबारक चहिरे जे ॾंदनि जी ॻाल्हि कयोसीं त उन जा ॾंद तमामु घणा ख़ूबसूरत हुआ। उन सां असां भेटे सघूं था त मुंहिंजे महबूब जे ॾंदनि जे बराबरि को बि हीरो, को जवाहर, को मोती कोन्हे को जंहिंसां मां उन खे भेट ॾेई सघां। संदसि शेर जो पंजो शेर आहे त हिकु तालिब ज़रबत न थियो गौर सां ॾिस तूं, हक़ आहे त अल्लाह बि बेज़र न मिले थो। सम्झाणी कुझु हिन रीति आहे त हिन शेर में शाइर फरमाए थो त हिकु तालिब ज़रबत न थियो, हिकु तालिब ज़रबत थियो माना घुरजाऊ, ज़रूरतमंद, माया, दौलत, सोन चांदी जो माशूक़ कोन्हे थियो। थोरो उन ते गौर फ़िक्र करे ॾिसो, ऐं हक़ीक़त ऐं सचाई इहा आहे त ख़ालिक़ काइनात में अहिड़ियुनि दौलतुनि खां ख़ाली नथो मिले।
वण टिण गुल ॿूटा आसमान चंड सितारा आबशार ऐं ॿियूं अणॻणियूं नेमतूं आहिनि जंहिंसां संदसि ख़ज़ानो भरियो पियो आहे। इहा शाइर जी ख़ूबसूरती आहे त हिकु तालिब जेको घुर्जाऊ आहे उन जी पंहिंजी कैफ़ियतुनि खे ज़ाहिर कंदो, छो त हर हिकु जेको ज़रूरतमंद आहे घुर्जाऊ आहे त हू चए थो हुस्न क्यों जेको आहे सो मुंहिंजे अंदरि में हुजनि ऐं उहो उन्हनि खे मां हासिलु कयां। तोड़े जो ख़ालिक काइनात जंहिं ख़ल्क़ खे सॼी काइनात खे ख़ल्क़ कयो आहे उहो बि पंहिंजे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ूबसूरती ऐं उन खे जेको आहे सो तमामु घणो जेको आहे सो सारायो आहे। अहिड़ी रीति संदसि ग़ज़ल जो छहों शेर कुझु हिन रीति आहे त जा हिजर खां थी चाहक सा दिलि मुंहिंजी सिबे केरु, अहिड़ो कोई उस्ताद रफ़ूगर न मिले थो। हिन शेर में शाइर फरमाए थो त मुंहिंजी दिलि हिजर जुदाई में जेका चाक चीरजी चुकी आहे, हाणे भला केरु उनखे सिबंदो, छाकाणि जंहिं मुंहिंजी दिलि खे चीरियो आहे उहो त आहे ई कोन ऐं न ई को ॿियो अहिड़ो माहिर जेको रफ़ूगर हुजे, जेको कपिड़े खे अहिड़े नमूने सां अहिड़ीअ रीति जेको आहे सो जोड़ींदो आहे जो उन में को बि जेको आहे सो दाग़ या जोड़ न रहिजी वेंदो आहे। अहिड़ो को रफ़ूगर कोन थो मिले जेको मुंहिंजी दिलि खे अहिड़े नमूने सां जोड़े सघे ऐं मुंहिंजे हिन ग़मनि खे ऐं पीड़ाउनि खे जेको आहे सो ख़तमु करे सघे। संदसि ग़ज़ल जो आख़िरी शेर जंहिंमें मुख़लिस पंहिंजे तख़ल्लुस खे इस्तेमालु कंदे फरमाए थो त मुख़लिस जो लबालब थिए इरफ़ान मह सां, मुख़लिस जो लबालब थिए इरफ़ान मह सां, सागरो बिजु साकीअ को सर न मिले थो। हिन शेर में शाइर हिकु अहिड़ी शइ खे वाज़ह करे छॾियो आहे त मां इल्मु हासिलु कयां, मां जेको आहे सो इल्म सां पुरनूर थी वञा, पर कीअं थियां, छो त हिन शेर में शाइर चए थो त मुंहिंजो पंहिंजो तख़ल्लुस सां इस्तेमालु कंदे फरमाए थो त भला मां इलाही इश्क में कीअं अचां, महबूब जी यादि सां लबालब भरिजी बि वञा त पुरनूर थी बि वञा त कीअं थियां। हिते त को अहिड़ो सागर जाम आहे ई कोन, यानी को मुअल्लिम को आलिम जेको इल्मु ॾींदो हुजे उहो आहे ई कोन, अहिड़ो को साकी जेको इलाही इल्म सां मूंखे मुनवर करे सघे, मूंखे नथो मिले, छाकाणि त हर हिक जे अंदरि में ॿियाई आहे, हर हिकु अंदर में जेको आहे सो दगा भरियलु आहे जेको मूंखे उन हद ते पुॼाए कान थो सघे, छाकाणि त हिते असां वटि सभु ज़ाहिरियत पसंदी अना पसंदी ख़ुदि पसंदीअ वारे ज़मानो आहे ऐं को बि उन खां ख़ाली नथो हले जेको इलाही सां मूंखे भरपूर करे ऐं उन सां पुरूर करे। छाकाणि त शाइर जेकर असां ॾिसूं था त कीअं ई पंहिंजे कैफ़ियतुनि खे ज़ाहिर कंदा रहनि था, शाइरी जेका हूंदी आहे उहा हमेशह जेको आहे सो उन में ज़ाहिरी माना हिकु रही आहे ऐं मानवी अंदरूनी माना ॿी रही आहे। इहो ई सबबु आहे जो असां जेतिरनि शाइरनि खे ॾिसूं था त उन्हनि शाइरी पंहिंजी ज़िंदगीअ जे बुनियादनि ते ई कई आहे ऐं उन में पंहिंजी ज़िंदगीअ खे उन्हनि महवर रखियो हूंदो आहे, छाकाणि त शाइरीअ में शाइर पंहिंजे माहौल पंहिंजे समाज पंहिंजे इर्द गिर्द ऐं पंहिंजे चौगर्द जेके बि शयूं आहिनि उन्हनि जे खे ॾिसंदे कंदे पंहिंजी ज़िंदगीअ में जेके उन ते असरात हूंदा आहिनि उन्हनि खे बि कंदो आहे। ऐं मोहम्मद हाशिम मुख़लिस बि कुझु अहिड़ी शाइरी कई ऐं उनखे पंहिंजी ज़िंदगीअ जो बि उन में असरु ॾिनो आहे, उन में रूहानियत बि ॾिनी आहे, उन में इस्लाह बि ॾिनी आहे, त उन में समाज जूं ओड़ायूं बि ॾिनियूं आहिनि, त उन में हुन महबूब जी हुस्नाकियूं बि ॾिनियूं आहिनि जंहिंजे बुनियाद ते असां चवंदा था त हीअ हिकु मुकमल ग़ज़ल आहे जंहिंखे असां पढ़ी चवंदा आहियूं त हिकु बहितरीनु नमूने सां जेको असांखे ग़ज़ल मिले थो जंहिंमें हर हिकु ग़ज़ल जो मौज़ू मुख़्तलिफ़ हुजे, उहो असांखे हिते हिन जो इम्तिज़ाज पूरो मिले थो पियो। आईंदा असां हिकु नई ग़ज़ल सां हिकु नई शाइरी सां हिकु नए मौज़ू सां मिलंदासीं जंहिंमें तव्हांखे हिकु नई ऐं हिकु नए मौज़ू सां ॻाल्हायो वेंदो ऐं ॿुधायो वेंदो। जेको न सम्झ में आयो हुजे त महिरबानी करे जेको आहे मूंखे कमेंट में ॿुधाए छॾिजो त जीअं मां उन खे वज़ाहत सां फिर तव्हांखे ॿुधाए सघां। महिरबानी।